वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी के साहिबा चवण ते मुखालिफ़ धुर पारां क़ौमी असेंबली में एहतजाज कयो वियो। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान पीपी ऐं नून लीग जे औरत मेंबरनि वज़ीर आज़म तरफ़ां बिलावल के साहिबा चवण ते एहतजाज कयो। ॿिन्ही पार्टियुनि जे औरत मेंबरनि स्पीकर जे डाइस जो घेराव कयो ऐं वज़ीर आज़म ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। मैंने पॉइंट ऑफ ऑर्डर पे बाद में जब ये बिजनेस कंप्लीट हो जाएगा उसके बाद आपको देंगे। इजलास में सवालनि जा जवाब ऐं ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते मुखालिफ़ धुर पारां एहतजाज कयो वियो। पीपीएम ने नफ़ीसा शाह वज़ीर आज़म खां माफ़ी जो मुतालबो कंदे चयो त वज़ीर आज़म क़बाइली इलाइक़नि में पटको पहिरे जेका हरकत कई हू उन जी मज़म्मत कनि था। हुन चयो त वाना में वज़ीर आज़म हिकु नौजवान सियासतदान खे बिलावल भुट्टो साहिबा चयो। साहिबा जो लफ़्ज़ इस्तेमालु करण ते औरतुनि जी तज़लील थी आहे। इमरान खान ऐवान में अची माफ़ी वठे। नफ़ीसा शाह चयो त जेकॾहिं इमरान खान पंहिंजा लफ़्ज़ वापसि न वरिता त हू खेसि वज़ीर आज़म न कोठींदा। कल इस वाना के इलाके में प्राइम मिनिस्टर इमरान खान ने एक नौजवान सियासतदान, उनको आपने जो कहा मैं दोहरा देती हूं, उनको आपने कहा बिलावल भुट्टो जरदारी साहिबा। आपके प्राइम मिनिस्टर हमारे प्राइम मिनिस्टर हमारे काश, लेकिन मेरा दिल कल को मेरी दिल से एक आवाज आई, अगर प्राइम मिनिस्टर अपने अल्फाज वापस नहीं लेंगे तो मैं मजबूर होंगी ये कहने के लिए कि ही इज नॉट माय प्राइम मिनिस्टर। ये डिमांड है कि प्राइम मिनिस्टर साहब खुद आकर इस हाउस में अपॉलोजाइज करें। उन मौके ते पीपीएम ने नवीद कमर चयो त 2.5 महीननि खां सवाल ॾिनल आहिनि पर जवाब हिन वक़्त ताईं नाहे ॾिनो वियो। नॉन लीग जे मेंबर रोहिल असगर चयो त सवालनि जा जवाब न मिलण मेंबरनि जी तौहीन आहे। इजलास दौरान कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम तरफ़ां नेब बाबति सवालनि जो जवाब ॾियण लाइ वधीक वक़्तु घुरियो वियो। स्पीकर असद कैसर चयो त हाणे जंहिं बि वज़ारत तरफ़ां सवालनि जो जवाब न ईंदो कार्रवाई कई वेंदी। इजलास दौरान नून लीग जे मेंबरनि तरफ़ां हिकु धुरो रवैयो अख़्तियार करण ते स्पीकर आॾो एहतजाज कयो। राणा तनवीर चयो त नून लीग मुखालिफ़ धुर जी सभ खां वॾी पार्टी आहे पर खेनि स्पीकर निशानो बणाए रहियो आहे। उन ते क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर चयो त हू कंहिंखे निशानो न पिया बणाइनि, ज़ाब्तनि मूजिबि ऐवान जी कार्रवाई हलाई पई वञे। सवालनि जो जवाब ॾींदे मुआसिलात वारे वज़ीर मुराद सईद चयो त रोडनि ते हादसनि खे रोकण लाइ नेशनल रोड सेफ्टी पॉलिसी जोड़ी वई आहे। उन पॉलिसी ते सूबनि सां सलाह मशवरो करण बाद अमल कयो वेंदो। सक्कर कब कंप्लीट होगा? मुल्तान सक्कर इंशाल्लाह अगस्त जो उसका ड्यू डेट था तो तारीख से पहले या तारीख तक जरूर उस मुकम्मल होके मतलब अगस्त में हमें डिलीवर करके दे देंगे और उसके ऊपर ट्रैफिक का आगाज हो जाएगा। संदसि चवणो चकदरा खां चित्राल ताईं रोड खे सीपेक जे ओलंदी रूट जो हिसो बणायो वियो आहे। हू रोड खे आलमी मयार मूजिबि ठाहींदा। इजलास दौरान मुमलिकती वज़ीर अली मोहम्मद खान तरफ़ां पेश कयल चूंड तरमीमी बिल 2019 मंज़ूर कयो वियो। इजलास में मुखालिफ़ धुर जे एहतजाज ऐं गोड़ सबबि स्पीकर कार्रवाई सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी।